के अहम खबर ॾींदासीं। कराची जे सरजानी मोड़ ग्रीन बस स्टॉप वटि फायरिंग थी आहे। पुलिस एहलकार शहीद थियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया, पुलिस एहलकार जो मढ़ अब्बासी शहीद अस्पताल पहुचायो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। शहीद पुलिस एहलकार जी अज़ीम हैदर नाले सां सुञाणप कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे सरजानी मोड़ ग्रीन बस स्टॉप वटि फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थियो आहे। नास्टीन अहम खबर अवां सां शेयर कंदासीं। कराची जे सरजानी मोड़ ग्रीन बस स्टॉप वटि फायरिंग थी आहे। पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। पुलिस एहलकार जो मढ़ अब्बासी शहीद अस्पताल पहुचायो वियो। शहीद पुलिस एहलकार जी अज़ीम हैदर नाले सां सुञाणप कई वई आहे। नास्टीन अहम खबर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कयूं। कराची जे सरजानी मोड़ ग्रीन बस स्टॉप वटि फायरिंग, पुलिस एहलकार शहीद थी वियो। जी नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया, ही वाक़ियो राति पेश आयो हो। पुलिस एहलकार खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतकिल कयो, जेको हाणे शहीद थी चुको आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया, कराची जे सरजानी मोड़ ग्रीन बस स्टॉप वटि फायरिंग थी आहे। ही अफ़सोसनाक वाक़ियो राति पेश आयो है, जंहिंमें पुलिस एहलकार शहीद थी वियो हो। इन जा वधीक अपडेट्स मालूम कंदासीं इसाक सरकी खां। इसाक सरकी, अपडेट ॾींदा? जी बिल्कुल, ॾिसो, गुज़िरियल राति वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें अज़ीम हैदर जेको पुलिस एहलकार आहे उहो वाक़े में ज़ख़्मी थी पियो हुयो, पर कुछ देर पहिरियां उहो जेको आहे ज़ख़्मनि जा सूर न सांदे अस्पताल में फोत थी वियो आहे। पुलिस इन हवाले सां जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त वाक़ियो सुबुह जो राति जो कल पेश आयो हुयो, जंहिंमें जेको आहे एहलकार पंहिंजी मोटरसाइकिल ते घर वञी रहियो हुयो त कुझु हथियारबंदनि हुनजो जेको आहे पीछो करे उनखे गोलियूं हणी करे ज़ख़्मी करे ॾिनो, जंहिंमें वाक़े वारे हंधि पुलिस ऐं चीपा जा जेके रज़ाकार हुया उहे पहुता ऐं उनखां पोइ उन्हनि अस्पताल मुंतकिल कयो ज़ख़्मी एहलकार खे। तंहिंखां पोइ उनजे इलाज हलंदड़ हुयो त कुझु देर पहिरियां ईअं ख़बर पई आहे त जेको एहलकार आहे उहो ज़ख़्मनि जा सूर न सांदे फोत थी वियो आहे। इन हवाले सां असांजी SSP वेस्ट फैसल बशीर मेमण सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त इन हवाले सां वकील जांच शुरू कई वई आहे ऐं जेके इनमें मुलविस जेको माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी ऐं उन्हनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो ऐं एहलकार जी सुञाणप जेको अज़ीम हैदर तौरु कई वई आहे। इन हवाले सां पुलिस पारां उनजे वारसनि खे बि इतला ॾिनी वई आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं जेके एहलकार जी शहादत में मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे मुताबिक़ सज़ा ॾिनी वेंदी। जी ठीकु आहे, मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वेंदी। इसाक सरकी असांखे अपडेट करे रहियो हो।